वज़ीर आज़म शहबाज शरीफ एक ॾींहं जे दौरे ते कोयटा पहुची पियो। ज़रिए जो जमलाहित वज़ीर आज़म बलूचिस्तान में अमन अमान बाबति आला सतही इजलास की सदारत कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ काबीना मेंबरनि सां गॾु अहम जरगे में शिरकत कंदो। गवर्नर वज़ीर आला बलूचिस्तान, सूबाई वज़ीर ऐं कबीलाई अॻवान जरगे में शरीक थींदा। बलूचिस्तान में अमन अमान समेत मजमूई सूरत हाल ते गौर कयो वेंदो। जरगे दौरान उमाइदीन खे मुख़्तलिफ़ मामलनि ते एतमाद में वरितो वेंदो। पाक भारत चिकताण एटमी तबाही जो कारण बणिजी सघे पई। असां ॿिन्ही मुल्कनि खे जंग खां रोकियो। पाकिस्तान जा नुमाइंदा वापार बाबति ॻाल्हियुनि लाइ ईंदड़ हफ़्ते अमरीका अची रहिया आहिनि। भारत सां बि वापार मुआदे जे बेजो पहुची विया आहियूं। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो ओवल हाउस में ॻाल्हियूं। डोनाल्ड ट्रंप जो जमलाहित अमरीका पाकिस्तान ऐं भारत सां गॾिजी कमु करे रहियो आहे। चीनी सदर सां बि वापार ऐं टैरिफ मामले ते ॻाल्हियूं कई वेंदियूं। उम्मीद आहे त वापार ऐं टैरिफ मामले ते अमरीका ऐं चीन जा इख़्तिलाफ़ ख़त्म थी वेंदा। सिंध जे ज़राअत वारे वसी सरे शोबे जे वधीक नवां टैक्स लॻाइण वारे मुतालबे जी मुखालफ़त करे छॾी। वफ़ाक़ ऐं IMF खे सरे शोबे ते वधीक नवां टैक्स लॻाइण खां पासो करण जी दरख़्वास्त। सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर जो जमलाहित IMF जो भाण स्प्रे ऐं ज़रई औज़ारनि ते अरिड़हं सेक्टर GST ऐं फेडरल एक्साइज़ ड्यूटी में वाध वारो मुतालबो इंतहाई ग़ैर मुनसिफ़ाणो आहे। आबादकार ऐं हारी अॻी मौसमी तब्दीलियुनि, पाणी जी खोट ऐं घटि क़ीमतनि सबबि बदहाली जो शिकार आहिनि। वफ़ाक़ IMF के ज़रई शोबे की अहमियत का आगाह करे। असां अहिड़े मुतालबे की मुखालफ़त करूं था। गंबट वेझो खैरपुर लाड़काणो लिंक रोड ते ATC जज जे स्क्वाड ते हमलो। एक पुलिस एहलकार शहीद, ॿ एहलकार ज़ख़्मी। पुलिस जमलाहित रात देर सां टंडो मस्ती पारो पुल पट हथियारबंदनि ATC जज लाड़काणो जे स्क्वाड ते फायरिंग करे ॾिनी। जज जे स्क्वाड में शामिल पुलिस एहलकार मक़बूल शेख शहीद, पुलिस एहलकार इक़बाल मलाणो ऐं सकीर अहमद ज़ख़्मी थी पिया, इस्पताल मुंतक़िल। ठटे में झिरक थाणे जद वीरान बेले में हथियारबंदनि जी फारिग मावेंदी क़तल, हिकु ॼणो ज़ख़्मी। पुलिस जमलाहित क़तल थियल औरतुनि में रज़िया खोसो ऐं संदसि धीउ अज़ीज़ा खोसो शामिल आहिनि। वाक़ियो राति सां खोसा बिरादरी जी बिंदरियुनि में झड़िस पर पेश आयो। वधीक जांच हलंदड़ आहे। गंबट जी गुलशन रहीम कॉलोनी में 4 ॾींहं अॻु घर अंदरि बैटरी फाटण सबबि सड़ी ज़ख़्मी थियल घरभातियुनि मां नीगर शायान अली शेख ज़िंदगी जी जंग हाराए वियो। फौतियुनि जो अघु वधीक वधी वियो। 6 ज़ख़्मी जो किम्स इस्पताल में इलाज जारी आहे। धरती धरती आंसू हमारी धरती, धरती आ मोहब्बत वाली धरती।
सिंध जे सगारिया पासे सिंधी मीडिया जे सकायत इदारे धरती टीवी जी 17 सालगिरह मल्हाई पई। सिंध समेत तोड़े पढ़े में ॾिसंदड़नि पारां धरती टीवी 7 खे वाधायूं। मुख़्तलिफ़ शहरनि में सालगिरह जूं तक़रीबूं के काटिया पिया। धरती टीवी के कामयाब सफ़र ते भेटा पेश। मुझो अज़म मुझो भरम मुझो कसम मुझो धर्म दुखी कवाट अज़म जी वठी रहिया आहियूं। कॾहिं बि जोत जलाए वधी रहिया आहियूं। दुखी कवाट अज़म जी वठी रहिया आहियूं। कॾहिं बि जोत जलाए वधी रहिया आहियूं। माट में लाट था कयूं ऐं रोशन वाट था कयूं। माट में लाट था कयूं त पुॼूं माग ते। गॾिजी साथ जो त मंज़िलूं मिली वञनि। ॾियनि सुख जूं सभिनी खे रातूं मिली वञनि। गॾिजी साथ ॾियो त मंज़िलूं मिली वञनि। धरती टीवी पंहिंजी 17 सालगिरह ते नओं थीम सॉन्ग जारी करे छॾियो। नाले वारे गुलकार नजर अली जे दिलसो सां पास में रिकॉर्ड थियल थीम सॉन्ग जी तख़लीक़ नाले वारे शाइर दीदार मासूम कई। थीम सॉन्ग धरती टीवी ऐं रोज़ानी सोप जे सत ते फिल्मायल आहे।